नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरों सिलसिलो जारी है। इन वक्त घोटकी में खबर ॾींदा हलूं त पीपल्स पार्टी सिटी घोटकी जे सीनियर नायब सदर अब्दुलगनी लाखो जे पुट पीपी ज़िले अॻवाण अब्दुलमजीद लाखो जे भाइटे जूनियर अल्लाह वसाए लाखो जे 25 सालगिरह जी तकरीब ज़िले इंफॉर्मेशन ऑफिस घोटकी में मुनक़िद कई वई, जंहिंमें सैयद अमजद अली शाह, सैयद अब्बास अली शाह मंटार, अबड़ो राणा अली राजपूत, सीनियर सहाफ़ी ज़फर अहमद सिद्दीकी, मज़हर अहमद सिद्दीकी, शाहिद चन्ना ऐं ॿियनि बि वॾे अंग में शिरकत कई। उन मौके ते पीपल्स पार्टी ज़िले घोटकी जे सदर मीर बाबर खान लुंड टेलीफोन करे अब्दुलमजीद लाखो के संदसि भाइटे जूनियर अल्लाह वसायो लाखो जी सालगिरह जी मुबारकबाद ॾिनी ऐं नेक ख्वाहिशुनि जो इज़हार कयो। उन खां अॻु सालगिरह जी तकरीब में 5 पाउंड जो केक काटियो वियो, जॾहिं त मशहूर फनकार अहमद कलादी गीत ॻाए माहौल खे खुशगवार बणाए छॾियो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।